Bismillahirrahmanirrahim. Assalamu alaikum. I welcome you all on behalf of Naim Spiritual Academy. जी त लास्ट लेक्चर में मां तव्हांखे इंट्रोडक्शन ॾिनो हुयो अबाउट द ऑफिसिस, डिफरेंट ऑफिसिस जो तव्हांखे मां इंट्रोडक्शन ॾेई चुकी आहियां। उन खां पोइ हाणे असां स्टार्ट कंदासीं कंहिंखे माइक्रोसॉफ्ट वर्ड खे। माइक्रोसॉफ्ट वर्ड में जेको नंढो इंट्रोडक्शन पार्ट जेको आहे वीडियो मां ठाहे छॾियो आहे, ठीकु आहे। उन खां पोइ ही नेक्स्ट वीडियो आहे जंहिंमें मां तव्हांखे ॿुधाईंदमि त जेको माइक्रोसॉफ्ट वर्ड में सभिनी खां पहिरियां टैब हूंदो आहे, उनजो नालो आहे फाइल मेन्यू, या वरी तव्हां हुनखे टैब बि चई सघो था, ठीकु आहे। या फाइल बटन बि तव्हां इन अदर वर्ड में हुनखे चई सघो था। जॾहिं तव्हां इनखे ओपन कंदा आहियो न फाइल मेन्यू खे, अच्छा सॉरी हिकिड़ो मिंट, जॾहिं तव्हां फाइल मेन्यू खे ओपन कंदा आहियो पीसी में त तव्हांखे डिफरेंट ऑप्शन्स हुते नज़र ईंदा आहिनि, जंहिंमां सभिनी खां पहिरियां हूंदो आहे न्यू ऑप्शन, उन खां पोइ हूंदो आहे ओपन, उन खां पोइ हूंदो आहे सेव, उन खां बाद बि हूंदो आहे सेव एज़, उन खां पोइ हूंदो आहे क्लोज़ ऐं एग्ज़िट एंड प्रिंट वग़ैरह। इहे सॼा ऑप्शन्स मां तव्हांखे हाणे इन डिटेल में ॿुधाईंदमि त इन जो मतिलबु छा हूंदो आहे। जॾहिं तव्हां माइक्रोसॉफ्ट वर्ड खे ओपन कंदा आहियो, उन में फॉर सपोज़ अगरि तव्हांखे न्यू पेज या न्यू डॉक्यूमेंट विंडो ओपन करणी आहे त उन जे लाइ तव्हां छा कंदा आहियो, न्यू ऑप्शन खे क्लिक कंदा आहियो त तव्हां वटि हिकिड़ा डिफरेंट मतिलबु छा अची वेंदा आहिनि, टेम्पलेट्स अची वेंदा आहिनि, जंहिंमां तव्हां पंहिंजी नीड जे अकॉर्डिंग उतां जेके पेजिस हूंदा आहिनि उन्हनि जी डिज़ाइन वग़ैरह टेम्पलेट चूज़ कंदा आहियो। बट मोस्टली असांखे डॉक्यूमेंट्स क्रिएट करणा हूंदा आहिनि, त उन जे लाइ असां ब्लैंक पेज खे ई यूज़ करे असां क्रिएट कंदा आहियूं, ठीकु आहे। न्यू ऑप्शन छा कंदो आहे, द न्यू ऑप्शन न्यू डॉक्यूमेंट विंडो विल अपीयर एंड गिव यू द टेम्पलेट ऑप्शन टू चूज़ फ्राम। हाणे उनखे न्यू ऑप्शन खे अगरि तव्हां शॉर्टकट की में ॾिसो त उन जेका शॉर्टकट की हूंदी आहे उहा कहिड़ी हूंदी आहे, कंट्रोल+N, न्यू ऑप्शन ओपन करण जे लाइ। उन खां पोइ हूंदो आहे ओपन करण जे लाइ असां छा यूज़ कंदा आहियूं, जेके सेव डॉक्यूमेंट आहिनि न उन्हनि डॉक्यूमेंट खे ओपन करण जे लाइ असां ओपन फंक्शन में वेंदासीं, ओपन टैब में वेंदासीं, ऐं उनजो जेका शॉर्टकट की हूंदी आहे उहा कहिड़ी आहे, कंट्रोल+N। उन खां बाद में हिकिड़ी अनदर छा चइबो आहे, असां वटि ऑप्शन हूंदो आहे सेव जो। ॾिसो जॾहिं बि असां कोई फाइल वग़ैरह क्रिएट कयूं था, डॉक्यूमेंट क्रिएट कयूं था, त उनखे टाइम टू टाइम असां पंहिंजी पीसी में, पंहिंजी मेमोरी में सेव बि कंदा वेंदा आहियूं। छो सेव कंदा आहियूं, ताकी असां उनखे रीयूज़ करे सघूं, इन इंफॉर्मेशन खे रिट्राइव करे सघूं। जॾहिं तव्हां डेटा खे सेव न कंदव, तव्हांजी डेटा जेका आहे उहा लॉस थी वेंदी आहे। जॾहिं पावर ऑफ थी वेंदो आहे या वरी असांजी पीसी जी बैटरी जेका आहे डाउन थी वेंदी आहे, तव्हांजी उहा डेटा सेव न रहंदी आहे। जेसिताईं तव्हां हुन में कमु कंदा आहियो, जॾहिं हुनजी स्क्रीन एक्टिव हूंदी आहे तेसिताईं उहो पाण वटि सेव रखंदो आहे, अदरवाइज़ हू छा चइबो आहे डेटा फेल्यूअर थी वेंदी आहे, ठीकु आहे। त सेव ऑप्शन किथे हूंदो आहे, फाइल मेन्यू में हूंदो आहे, जेको सेव कंदो आहे तव्हांजे फाइल खे। इट ऑलरेडी बीन गिवन फाइल नेम, ऐं फाइल नेम खे जेको आहे न, जेसिताईं असां पंहिंजो नालो ॾींदा आहियूं, नालो ॾियण खां पहिरियां माइक्रोसॉफ्ट वर्ड बाय डिफ़ॉल्ट उनखे फाइल जो जेका मतिलबु आहे न, डॉक्यूमेंट 1 डॉक्यूमेंट 2 जे हिसाब सां उहो पंहिंजो नालो ॾींदी वेंदी आहे। ऐं हिकु शॉर्टकट की आहे डॉक्यूमेंट खे सेव करण जी, कंट्रोल+S। उन खां बाद में हिकिड़ो ॿियो ऑप्शन हूंदो आहे सेव एज़ ऑप्शन विल ओपन द सेव एज़ विंडो, ठीकु आहे। सेव एज़ विंडो अची वेंदी आहे, उन में असां छा कंदा आहियूं, असां वटि लिस्ट अची वेंदी आहे, लोकेशन अची वेंदी आहे त तव्हां जेका पंहिंजी फाइल आहे उहा कंप्यूटर में कहिड़ी जॻह ते सेव करणु चाहियो था, लाइक डेस्कटॉप ते करणु चाहियो था, उन में डॉक्यूमेंट्स में करणु चाहियो था, या कि लाइब्रेरी फोल्डर में करणु चाहियो था, पोइ तव्हां उतां पंहिंजो छा कंदो, लोकेशन सिलेक्ट कंदा आहियो। उन खां पोइ तव्हां पंहिंजी फाइल खे रीनेमिंग बि उते करे सघो था, ठीकु आहे। अच्छा, सेव एज़ जे लाइ आई थिंक कंट्रोल शिफ्ट कहिड़ी शॉर्टकट की यूज़ कई वेंदी आहे, F12 यूज़ कई वेंदी आहे। उन खां बाद में आहे क्लोज़ कमांड जो मतिलबु छा हूंदो आहे, त जेको तव्हां फ्यूचर वग़ैरह यूज़ करे रहिया आहियो, या जेको तव्हां सॉफ्टवेयर या एप्लीकेशन यूज़ करे रहिया आहियो, उन खां जस्ट तव्हां स्क्रीन था रिमूव कंदा आहियो, बैक हैंड ते उहा वर्क करे रही हूंदी आहे, ऐं उहो सॉफ्टवेयर या जेको बि प्रोग्राम आहे उहो रनिंग में हूंदो आहे। उन खां बाद में अची वञे थी एग्ज़िट कमांड। हाणे एग्ज़िट ऐं क्लोज़ में छा फ़र्क़ु आहे, क्लोज़ जेको आहे सिर्फ़ु तव्हांजी फाइल खे स्क्रीन तां क्लोज़ कंदो आहे, बट उहो बैक हैंड ते रनिंग में हूंदो आहे। एग्ज़िट कमांड छा कंदी आहे, क्लोज़ करे छॾींदी आहे, माना उहो बैक हैंड ते उहो प्रोग्राम रन न थींदो आहे। उन खां बाद में आहे प्रिंट तव्हांखे ख़बर हूंदी, सॉफ्ट कॉपी खां हार्ड कॉपी में पंहिंजे डॉक्यूमेंट्स खे कन्वर्ट करण जे लाइ असां प्रिंट कमांड यूज़ कंदा आहियूं, बट प्रिंट करण जे लाइ असां वटि प्रिंटर हुजणु लाज़मी आहे। ऐं पेजिस खे प्रिंट करण जी शॉर्टकट की कहिड़ी यूज़ कई वेंदी आहे, उनजी शॉर्टकट की आहे छा, उनजी शॉर्टकट की आहे कंट्रोल+P, ठीकु आहे। द प्रिंट ऑप्शन इन द फाइल मेन्यू विल प्रिंट द ऑप्शंस नंबर ऑफ कॉपीज़। जॾहिं असां कंहिं बि फाइल खे प्रिंट कंदा आहियूं, डॉक्यूमेंट्स खे प्रिंट कंदा आहियूं, त हुते असांखां डिफरेंट तरीक़े जी क्वेश्चनिंग कई वेंदी आहे, त तव्हां नंबर ऑफ़ कॉपीज़ केतिरा कंदव,
नंबर ऑफ पेजिस केतिरा कंदव, इवन पेजिस कंदव, ऑड पेजिस कंदव, डिफरेंट टाइप जूं मतिलबु जेके आहिनि न उते क्वेश्चन हूंदा आहिनि तव्हांखां उहे पुछिया वेंदा आहिनि ड्यूरिंग द प्रिंटिंग। ठीकु आहे। ऐं उनखां पोइ हीअ जेके आहिनि Ctrl+W ऐं Ctrl+F4 इहे शॉर्टकट की बि आहिनि मतिलबु उन्हनि खे विंडो खे क्लोज़ करण जे लाइ। ठीकु आहे। इन खां पोइ अॻिते हलूं था होम टैब ते। ठीकु आहे। होम टैब मां मोस्टली तव्हांजे पेपर्स में सवाल ईंदा रहंदा आहिनि, इन जे करे तव्हांखे इन्हनि खे सुठे तरीक़े सां पढ़णो पवंदो। इन में शॉर्टकट कीज़ बि इलाही यूज़ कयूं वेंदियूं आहिनि जेके रिपीटेडली क्वेश्चन्स में अची बि चुकियूं आहिनि। हाणे होम टैब में कहिड़ा कहिड़ा पहिरियों सभिनी खां इन में छा हूंदो आहे, जंहिं बि टैब खे तव्हां ओपन कंदा आहियो न उन टैब में ग्रुप ठहियल हूंदा आहिनि, उन ग्रुप जा फिर डिफरेंट फंक्शन्स हूंदा आहिनि। सभिनी खां पहिरियों अचूं था थीम फॉन्ट ते। थीम फॉन्ट छा हूंदो आहे, थीम फॉन्ट यूज़ कयो वेंदो आहे तव्हां पंहिंजी फॉन्ट स्टाइल खे चेंज करण जे लाइ। ठीकु आहे। ऐं जेको बाय डिफ़ॉल्ट जेको हूंदो आहे आई थिंक उहो हूंदो आहे एरियल फॉन्ट स्टाइल। उन खां बाद में अचे थी फॉन्ट साइज़। फॉन्ट सभिनी खां पहिरियों मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त फॉन्ट छा खे चइबो आहे। फॉन्ट जेको हूंदो आहे जेके तव्हां करेक्टर्स वग़ैरह हुते टाइप कयो था न उन्हनि खे फॉन्ट चयो वेंदो आहे। उन्हनि जी साइज़ खे इंक्रीज़ करण जे लाइ या डिक्रीज़ करण जे लाइ तव्हां उन्हनि जी एडिटिंग करे सघो था। कीअं करे सघो था, अगरि उते तव्हां मतिलबु मैन्युअली करणु चाहियो था त तव्हां छा कंदव, क्लिक कंदव कंहिंखे लार्ज ए खे, उते तव्हांजे मतिलबु न मथां जेका रिबिन हूंदी आहे उते तव्हांखे ऑप्शन्स इहे ॾिनल हूंदा आहिनि। त लार्ज ए खे पहिरियां टेक्स्ट खे सिलेक्ट कंदव, टेक्स्ट खे सिलेक्ट करण खां पोइ त लार्ज ए में वेंदव, उते तव्हां एरो जी मदद सां उन्हनि जी जेका साइज़िस में डिफरेंट साइज़िस हूंदा आहिनि तव्हां उता साइज़ सिलेक्ट कंदव त तव्हांजी जेका टेक्स्ट जी या फॉन्ट जी साइज़ आहे उहा इंक्रीज़ थी वेंदी। उन खां पोइ जेका तव्हांजे इहो शॉर्टकट की यूज़ थींदियूं आहिनि फॉन्ट खे इंक्रीज़ ऐं डिक्रीज़ करण जे लाइ, उहा कहिड़ी यूज़ थींदी आहे, Ctrl+<< एंड Ctrl+>। लेस देन यूज़ थींदी आहे स्मॉल करण जे लाइ, ग्रेटर यूज़ थींदी आहे लार्ज करण जे लाइ। ठीकु आहे। स्मॉलर मतिलबु स्मॉल करण जे लाइ अगरि तव्हां मैन्युअली कंदव त हिते नंढी ए हूंदी आहे, साम्हूं ड्रॉप डाउन एरो हूंदो आहे, तव्हां एरो खे क्लिक कंदव ऐं उनजी पंहिंजे अकॉर्डिंग तव्हां पंहिंजी फॉन्ट जी साइज़ जेका आहे डिक्रीज़ करे सघो था। उन खां पोइ फॉन्ट ग्रुप में हिकिड़ो इम्पोर्टेंट जेको बटन आहे उहो हूंदो आहे बोल्ड। बोल्ड बटन असां छो यूज़ कंदा आहियूं, बोल्ड बटन यूज़ कंदा आहियूं पंहिंजे सिलेक्टेड टेक्स्ट खे बोल्ड करण जे लाइ। ऐं अगरि असां शॉर्टकट की यूज़ कयूं कीबोर्ड जी मदद सां त उहा असां कहिड़ी कंदासीं, Ctrl+B कंदासीं। ठीकु आहे। Ctrl+B छा जी शॉर्टकट की आहे, पंहिंजे सिलेक्टेड टेक्स्ट खे बोल्ड करण जे लाइ। उन खां बाद में हूंदो आहे इटैलिक। इटैलिक असां छो यूज़ कंदा आहियूं, इटैलिक बटन यूज़ कंदा आहियूं पंहिंजे असां फॉन्ट खे इटैलिसाइज़ करण जे लाइ। इटैलिसाइज़ कहिड़ी हूंदी आहे, राइटिंग हिन तरीक़े जी कई कर्ल्ड में राइटिंग हूंदी आहे। ठीकु आहे। ऐं असांखे हीअ नीड छो हूंदी आहे करण जी, छाजे करे असां टेक्स्ट में न उनखे विदाउट बोल्ड ऐं विदाउट अंडरलाइन करे पंहिंजे कंहिं स्पेसिफिक इंफॉर्मेशन खे हाईलाइट करण जे लाइ यूज़ कंदा आहियूं, जंहिंजी शॉर्टकट की आहे Ctrl+I। उन खां बाद में हूंदो आहे होम टैब में फॉन्ट ग्रुप में अंडरलाइन। अंडरलाइन तव्हां ख़बर आहे छो यूज़ कंदा आहियूं, पंहिंजे टेक्स्ट खे अंडरलाइन करण जे लाइ। ऐं शॉर्टकट की हुनजी कहिड़ी आहे, Ctrl+U। उन खां बाद में आहे हे ॿ थोरा जेके आहिनि कम जूं शयूं आहिनि। हिकिड़ी हूंदी आहे स्ट्राइक थ्रू, हिकिड़ी आहे सबस्क्रिप्ट, ॿी सुपर स्क्रिप्ट ऐं चेंज केस बटन। इहे छो यूज़ थींदा आहिनि, स्ट्राइक थ्रू बटन यूज़ थींदो आहे लेटर्स जे विच ते क्रॉस लाइन लॻाइण जे लाइ। ठीकु आहे। हाणे मां तव्हांखे हिन जो एग्ज़ाम्पल ॾियां, जीअं वॾा वॾा शॉप्स आहिनि, बोरजान आहे, बाटा या स्टाइलो आहे, जॾहिं उन्हनि ते सेल लॻंदी आहे न त छा कंदा आहिनि, एक्चुअल प्राइस ते छा कंदा आहिनि, उहो ॾेई छॾींदा आहिनि, क्रॉस ॾेई छॾींदा आहिनि। ऐं जेका न्यू उन्हनि जी प्राइस हूंदी आहे उहा टेक्स्ट साम्हूं लिखंदा आहिनि। त जेका एक्चुअल प्राइस ते विच में लाइन लॻल हूंदी आहे न, उहा कहिड़ी टेक्निक जे थ्रू लॻल हूंदी आहे, स्ट्राइक थ्रू जे लॻल हूंदी आहे। ठीकु आहे। उन खां पोइ हूंदो आहे सबस्क्रिप्ट ऐं सुपर स्क्रिप्ट। सबस्क्रिप्ट ऐं सुपर स्क्रिप्ट यूज़ कयो वेंदो आहे असां पंहिंजी बेस लाइन तां टेक्स्ट खे हेठि ऐं मथे करण जे लाइ। मोस्टली तव्हां ॾिठो हूंदो जॾहिं कंहिं बि टेक्स्ट स्क्वायर जेको ॾिनल हूंदो आहे उहो छाजे लाइ ॾिनल हूंदो आहे, कहिड़ी मदद सां ॾींदा आहियूं, सुपर स्क्रिप्ट की जे मदद सां ॾींदा आहियूं। ऐं अगरि असांखे जीअं फार्मूलो लिखियलु हूंदो आहे, H2O वग़ैरह लिखियलु हूंदो आहे, जेको हेठि असांजो 2 आहे उहो पाण सां पंहिंजी बेस लाइन खे छा कंदा आहियूं, हेठि खणी ईंदा आहियूं। त हुन में असां कहिड़ी टेक्निक यूज़ कंदा आहियूं, सबस्क्रिप्ट टेक्निक यूज़ कंदा आहियूं। उन खां बाद में अची वञे थो चेंज केस बटन। चेंज केस बटन में छा थींदो आहे, लोअर केस ऐं अपर केस, मतिलबु जेका असांजी अल्फ़ाबेट जो जेको असां स्टाइल रखूं था
मतिलबु त पहिरियों लेटर असांजो स्मॉल हूंदो आहे, सॉरी वॾो हूंदो आहे, ॿिया लेटर स्मॉल हूंदा आहिनि, या वरी सॼा तव्हांजा लेटर्स कैपिटल हूंदा आहिनि, के वरी सॼा स्मॉल हूंदा आहिनि। त उहे असां छा मां चेंज कंदा आहियूं, लोअर केस मां तव्हांजी राइटिंग जेका आहे स्मॉल थींदी आहे, ऐं अपर केस मां छा थींदो आहे, या त पूरी राइटिंग वॾी थी वेंदी आहे, या वरी फर्स्ट लेटर जेको हूंदो आहे पंहिंजे वर्ड्स जो उहो वॾो हूंदो आहे। सो थैंक यू सो मच। आई होप के अॼु जे लाइ इहो इनफ आहे, तव्हां यादि बि करे सघो। इंशाल्लाह वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में, इन ई टॉपिक खे कंटिन्यू कंदासीं। थैंक यू सो मच। अल्लाह हाफ़िज़।